नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो गुलाम हैदर मां खबर ॾींदालूं। टंडो गुलाम हैदर जी टाउन कमेटी वार्ड नंबर 7 जे वॾी आबादी रखंदड़ ॻोठ अब्दुल रहमान जक्सी सिहत पीअण जे पाणी समेत हर बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे, जंहिं सबबि ॻोठाणा वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इन सिलसिले में ॻोठाणा बाबू यूसुफ जक्सी, नज़ीर लोरेड़, प्याज़ अली ऐं अब्दुल समद जक्सी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां एतिजाई मुज़ाहिरो कंदे चयो त असांजो ॻोठ वॾी आबादी वारो ॻोठ आहे, पर हिते तालीम, सिहत, पीअण जे पाणी समेत का बि सहूलत न आहे। सिहत मर्कज़ न हुअण करे हितां जा माण्हू मरीज़नि खे शहरनि ताईं नथा पहुचाए सघनि। अक्सर छिते कुते जा ॾाढ़ियल, नांग जा ॾंगियल ऐं कुराड़ियूं औरतूं रस्ते में ई फोत थियो वञनि। ॻोठाणे तक जे चूंडियल नुमाइंदनि वज़ीर आला सिंध खे अपील कंदे चयो त असांखे सिहत मर्कज़, पीअण जो साफ़ पानी समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।